मानू तो मानू कटिजे अठिजण वारा केर होंदा न ॿुधाए छूटी जान हुए और जो हाल इहो होंदो आहे तो जिमें दुनिया जा पंहिंजा मक़सद हूंदा तॾहिं हिक में गॾिजा आहिनि तॾहिं त मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो तवज्जो कजांइ मत मुंहिंजो टाइम मुख़्तसर हुजे मुझे साईं फरमाओ साहबो यकूनु फी आखिर ज़माने रिजालुन अख़वानुल अलानियति व आदाउस सरीरति क़ालू लिमा या रसूल अल्लाह قال بالرغبة بعضهم إلى بعض ورهبة بعضهم إلى بعض أو كما قال النبي صلى الله عليه وسلم अच्छी दाढ़ी थी वञे थी मूंखे मां चवां थो अल्लाह जी कसम मूंखे ज़रूरत आहे मुरब्बी जी त मुंहिंजी को तरबियत करे तरबियत जमात की तरबियत काने औलाद की तरबियत ना है तालिबा की तरबियत ना है मुझे साईं फरमायो आखिरी ज़माने में हिकड़ा एड़ा मानो ईंदा अख़वानुल अलानियते व आदा उस शरीरा पान फरमायो ज़ाहिर में ते हिक ॿिए जा भाउ होंदा पर अंदर में हिक ॿिए जा मुखालिफ होंदा ज़ाहिर में ते इज्जत कंदा अंदर में नफरत कंदा ज़ाहिर में ते हिक ॿिए जो इकराम कंदा पर आदा उस शरीर अंदर में हिक ॿिए जा मुखालिफ होंदा सहाबा अर्ज़ कन लगा लिमा या रसूल अल्लाह साईं आखिर इहे माण्हू छो बणिजी वेंदा छो सही ज़ाहिर हिक त अंदर ॿियो मां हदीस इन करे पढ़ी तो रोक टोक असमें कोने समझाण काने तरबियत काने मता ही नाराज थी वने मता ही जमाती नाराज थी वने मता साहब नाराज थी वने मता ही वडो मौली सभा इनके कुछ समझाया तो मता नाराज थी वने साहबा अर्ज़ कन लगा लेमा या रसूल अल्लाह साईं इहे माण्हू छो बणिजी वेंदा पाण फरमाए हिन करे के उनजा मक़सद सिर्फ न हूंदा दुनिया जे अंदर बेराग़बत बाज़िहिम इला बाज़िन व रहबत बाज़िहिम इला बाज़ सिर्फ ताल्लुक हिन करे रखंदा या त हिक में लालच होंदा या ही ॾाढो मुर्सा भव होंदा ए वॾे उहदे में भव होंदा ए वॾो माण्हू भव होंदा उन्हनि जे भव जे करे ज़ाहिर में ताल्लुक रखंदा या बेरग़बत बाज़िहिम इला बाज़िन या उन्हनि जा हिक में मक़सद होंदा इन जे करे हिक ॿिए जी ज़ाहिर में इज़त कंदा पर अंदर में उन्हनि में हिक ॿिए सां दुश्मनी ऐं नफ़रत हूंदी तरबियत न हूंदी मुरब्बी के भव थींदो त मां तरबियत की कयां अल्लाह जी कसम हर जाए हर मोड़ ते हर तबके में हर किस्म जे माण्हू में अचे थी नज़र अचे मुरब्बी के भव थे तो तरबियत जे लफ़्ज़ की चवे पर बुजुर्ग ने ते नजर कर शेखुल हदीस हजरत मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैहि पाजे बचपन जी गाल करे रहे आहिनि शेखुल हदीस हजरत मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह के का लिखल कोनी फज़ाइल अमल हर मस्जिद में उन जो लिखियो पियो आहे पाण फरमाए त मां नंढो हुयो नंढे में करे करे पीमा पो करे कपड़ा सोना करे को जो सामान एड़ो ठाए रे न बचे ही तू जा पुट ये रुमाल सोनो ही तू जो मुझे घर में एक वियानो ठाए दिनो सोनो डाडो बाकी चम पुट ज़करिया ही तू जो वियानो थोड़ो तवज्जो कजो एक दफो ये थियो तो मुजो हज़रत सिंह मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह पंजी बचपन दी गाल एक दफो मुजा वालिद साहब से आया घर में तभी नजर क्यों तो वियानो दिसण में ना आयो तो मोर वियानो पयो तो माके चन लॻो पुट वियानो तो खणी दे ज़करिया पाण फरमान मां वियानो तो कयो पर दिल में ॾाढो दुख थे पियो त ही मुंहिंजो वियानो आ बाबो इस्तो इस्तेमाल मां ही कंदो बाबू की तो इस्तेमाल करे ठीक है खणी न
मां वियाणो खणी अची बाबे साईं के ॾिनम ऐं मां चयमि बाबा ही मुंहुं जो विहाणो आहे अवां वठो छा लफ़्ज़ चई बसि लफ़्ज़ एतिरो आहे ॻाल्हि बि सही कई छो त विहाणो उन जे लाइ त ठाहे वियो मुंहुं जो विहाणो आहे बाबा ही तव्हां वठो वठो बाबा ही मुंहुं जो विहाणो हज़रत शेखुल हदीस मोहम्मद ज़करिया नव्वर अल्लाह मरक़दहु फरमाए रहे आहिनि नंढड़ो मां बस ये लफ़्ज़ ही चयाव ख़बर तरे पई कि मुझे वालिद मूंखे हिते चेहरे में थप हयाऊं ऐं इहे लफ़्ज़ चयाऊं पुट ज़करिया कहिड़ा लफ़्ज़ चई रहियो आहियां छा तोखे इहा ख़बर न आहे जेसिताईं अबो ज़िंदा होंदो आहे बच्चे जो घर में कुछ भी न होंदो आहे जेसिताईं अबो ज़िंदा हुआ ज़रो ज़रो अबे जो होंदो आहे बचड़ा तूं की लफ़्ज़ ॻाल्हायो ए मुंहुं जो विहाणो आहे अवां वठो हज़रत शेखुल हदीस फरमायो मूंखे त बाद में मसलो समझ आयो जॾहिं वॾो थियुमि त समझ आयो अबे थप्पड़ सां केॾी त वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी ही त हदीस जा लफ़्ज़ ॿुधाए मुझे अबे त हदीस जो तर्जुमो करे मूंखे बचपन में ॿुधाए छॾियो हुयईं जे हदीस के वॾो थी मां ॿुधमि जंहिंखे वॾो थी हदीस के पढ़ियमि के इमामुल अंबिया लफ़्ज़ फरमाया अंत व मालुकल अबीका अंत व मालुकल अबीका सहाबी के मुझे हुजूर लफ़्ज़ फरमाया तू भी पंहिंजे पीउ जो आहे तुंहिंजो माल भी तुंहिंजे पीउ जो आहे भले तू कमाए पर माल तुझे पी जो भले तू मेहनत करें पर अबो जिंदा हुआ माल तुझे पी जो अगर चोकल हदीस फरमा त मां वडो तुम गाल समझ अची वई त केडी मुझे अबे जी तरबियत थी मच्छर एतरो लफ्ज चम त ठकाम के चंगो कराई असा जी तरबियत केतरी है ये बराबर जमाई थी सुन तू हेडू रखियल ओरे चिगरा सामने ना साईं मौलवी साहब साईं मां अबे जी दांत आने खणी आ अब छा थियो ची अबो मुझे वडो जालिम अरे बा छा तो करे छा मसलो आ जिसे अबे के चईची वेठो माके मिलकियत न तो वेराए कनाऊ न कनाऊ बुधायो असा वटो रोज माण्हू जाए तो असा जी त तरबियती आहे अज ताईं असा जी जमायती के खबर ना है असा जी जमात वारे के खबर ना है के अबो जिंदा वेठो आ इमामुल अंबिया फरमायो माल अबे जो आ ही तो चे अबो जालिमा अबो मुते जुल्म कर रहे ओ इंसानो याद रखो पहली पंज जमातन जी तरबियत कयो औलाद जी तरबियत कयो तालिबन जी तरबियत कयो तरे त अल्लाह कुरान में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा ओ ईमान वारो पान के भी बचायो पांजे अहलो अयाल की भी बचायो बाय का बचायो बाय का बचायो जो मकसद चाहे गुनाह बाहि थव गुनाह चाहे बा ये कूड़ इनके तू एक रस चौ कूड़ जो यो इन जो नालो तो बाय ये गिला उन जो नालो गिला बि नालो जो गुनाह जो इन जो नालो तो बाय जो भी गुनाह तो चो अल्लाह ने कैसा चो गुनाह नार तो बाय तो न त बी आयत अन्या वाज़े बुधाया अल्लाह फरमायो इन्नल्लज़ीना याकुलूना अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलूना फी बुतूनिहिम नारा अल्लाह फरमायो इंसानो जेके यतीमन जो माल खाई रहा है
तहां तुनी के समझौता नोट हैं तहां तो समझौता 1000 जा नोट हैं तहां तो समझौता 5000 जा नोट हैं तहां तो समझौता जमीनी शक्ल तहां तो समझौता ढोर जानवर जी शक्ल अल्लाह फरमायो ना इन्नमा याकुलूना फी बुतूनिहिम नारा या बाहि आए जेका बाहि पंहिंजे पेट में विझी रहिया आहिनि पैसो ना है यतीम जो ये पैसो ना है ये जमीन ना है ये जानवर ना है था चंदो सी ता अजीब गाल की ये तो जमीन आ ये तो जानवर हां अल्लाह वारन के हिस अल्लाह दी दुआ खोड़ एड़ू शयों मेरी तवज्जो कर तो असा खबर न पुनी दबाया गुनाह क्यों था असा खबर ही कोनी दबाया जो तो असा के वो हिस्सा है अल्लाह वारन के वो हिस्सा जैसा समझी वेंदा इन गुनाह के तो असा को अब समझ में जो तो संगो हिस्से कोने अल्लाह वारन ने जितु जिंदगी नजर कर हजरत मोहम्मद याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैहि उलमा देवबंदवा एक वडे मां वडो आलिम उलमा देवबंदवा एक वडे मां वडो वली कामिल हजरत मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैहि पाजी गाल पाण बुधाए रहिया आहिनि तो असांजी तरबियत हुजे तो ख़बर पइजी वेंदी ही वाके गुनाह बाया है तो के बाय दिसण में ईंदी तो वाके बाया है ये जो हक खवा तो ये नोट ना है ये तो बाया हज़रत मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैहि फरमाते दावत विया दस्तरखान लगो सामो तवज्जो कजे आम गाल थी तो असा के खबर ही कोन थी पे गुनाह तो मां ये लुकमो विदो हज़रत मोहम्मद याकूब रहमतुल्लाह फरमा तो मां ये लुकमो विदो हेरे हेरे एकड़ो लुकमो एक लुकमो ही खादो बस लुकमो मुझे अंदर वयो बाकी अल्लाह मालूम करायो जो उनी हिस जे जरिए जेको अल्लाह अल्लाह वारन के दीदो आ बाकी उनी हिस सा मालूम थी वयो ये तो माल हराम आ ये तो हराम कमाई जो माल आ ये तो लुकमा हराम आ मां हथ उते रोकम मानो इसरार कंदा रहा साईं खाओ मां चुम न खाईदम साईं अवा खाओ फरमायो मां कोन खाईदम हजरत मोहम्मद याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो उनी हिकड़े लुकमो हराम उन्हें के पांजे पेट में विजन सा नतीजो इहो थियो के जने वापस वयो मां हर दी मुके गुनाह जा ख्याल ईंदा गुनाह जा ख्याल ईंदा अज ही गुनाह कया अज ही गुनाह कया अज ही गुनाह कया वरी तौबा इस्तिगफार कया वरी रोवा ही केड़ा ख्याल अची रहा है वरी बेदी या सूरत हाल हजरत मोहम्मद याकूब फरमायो 40 नीह पूरो हर दी यो अजाब दिसतो रहो गुनाहन जा ख्याल ईंदा रहा गुनाहन जा जज्बात ईंदा रहा मां रोईंदो रहियमि तौबा कंदो रहियमि इस्तिगफार कंदो रहियमि तॾहिं त अल्लाह मुंहिंजे दिलि मां इहे ख़्यालात ख़त्म कया चओ अल्लाह वारनि खे हिस मिलियल हूंदो आहे जंहिंसां सम्झी वेंदा आहिनि ये गुनाह बाया ये गुनाह अज़ाब तो असांखे त कूड़ में मज़ो थो अचे कंहिंखे ज़लील करण में मज़ो थो अचे के कमीने के मथे करण में मज़ो थो अचे इज्जतवर के ज़लील करण में मज़ो थो अचे ये तरबियत याद रख जाए मुसलमान इनमें वफादार आयत खणी सफा जालिम बेकार हरी इज्जत ओ चेके चवरी कुर्सी ते यारी ये जड़ो सादड़ो आ नेक साले आया न माल तस न डोकड़ तस न ओदो तस न कुछ काश परदी आई गल समझ इज्जत वाले की जलील जो को अल्लाह वट जलीला उन्हीं की इज्जत याद रख जाए तरबियत हासिल कर एड़े मानू जलाए पैगंबर फरमायो
किताब हदीस जो हर मदरसे में इतने तो दोरो हदीस माशाअल्लाह मिशकात शरीफ में कि मुझे इमामुल अंबिया फरमायो सिद्दतुल लअनतुहुम व लअनहुमुल्लाह मुझे साईं फरमाओ छमाणो ओन जंते मां नबी भी लानत करे रहो अल्लाह जी भी उन्हनि ते लानत पाण फर उन्हनि मां हिकिड़ो माण्हू वल मुतसल्लितु बिल जबरूत लियो इज़्ज़मन अज़ल्लहुल्लाह वायो ज़िल्ल मन अज़्ज़हुल्लाह फरमाओ ओहो जाबिर ज़ालिम जो इज्जत वारे के जलील करे ऐ जलील मानू के इज्जत रे इन्हीं ते मां नबी जी भी लानता अल्लाह जी भी लानता खीर का तरबियत ना है तरबियत मिलती कुरान दी इल्म सा तरबियत कंदा आलिम साले दुनिया के के भी पासे हलिया वजो कहीं भी सही इंसान कामिल तरबियत याफ्ता कहीं भी वो नहीं सकतो सवाल ही पैदा करे तो सब उलमा का ट्रांगा से परिचय अन्य बीबी करो होने जी गिलाओ करना से हदीस पाक में तो मुझे इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लुकमान हकीम जी एकड़ो कौल मुझे इमामुल अंबिया बुधायो लुकमान हकीम जा एकड़ा उहे कौल जेके आम किताबन में असा पढ़दा हूं पर जेके लुकमान हकीम जो कौल जेको मुझे इमामुल अंबिया बुधाए तो हदीस वो चाहे हाने उन कौल जो वेल्यू वधी हो लुकमान हकीम जले इहो न त राजे अफजल गालिया तो नबी ना है पर हाने उनी जी गाल है जे मुझे इमामुल अंबिया बुधायो हाने वो हदीस थी केड़ा लफ्ज है कि ये हक तलफी ने थे केतरो गलाया बुधायो बस या पूरी करे बस क्या अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु काला काला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काला लुक़मान लिब्नी या बुनैया अलैका मुजालसतल उलमा वस्ता में कलामल हिकमा वस्ता में कलामल हिकमा इन्नल्लाह युहिल्लाहु इन्नल्लाह युहिल क़ल्बल मय्यता बिनूरिल हिकमति कमा युहिल्लाहुल अर्ज़ल मय्यता बेवाबिलिल मतरी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे इमामुल अंबिया फरमायो लुकमान हकीम पांजे पुत्र के नसीहत करे रहे हैं या बुनैया ऐ मुझा पुत्रा गाल मुझी नसीहत याद रख उलमा जे मजलिसन में वेंदो कर उलमा जे कचीरन में वेंदो कर वस्त में कलामल हिकमा उन्हनि जे अकल वारो गालियों ॿुधंदो कर उन्हनि जे समझ वारो गालियों ॿुधंदो कर या बुनैया इन्नल्लाह युहिल क़ल्बल मय्यता बिनूरिल हिकमा ऐ मुझा पुटड़ा जो कोई इंसान गुनाह करे करे जो कोई इंसान गुनाह करे करे उन्हीं जी दिल मुर्दा बणजी वेंदी आहे अल्लाह इन्हीं उलमा जे गुफ्तगू सां इन्हनि उलमा जे कलाम सां इन्हनि उलमा जे मजलिसन सां अल्लाह उन्हीं मुर्दा दिल के अल्लाह इएं जिंदा कंदो आहे कमा युहिल्लाहु अर्ज़ल मय्यता बिवाबिलिल मतरे जिए गैराबाद जमीन ते तेज बारिश पवे गैराबाद जमीन मां सला फुटी पवन उहा आबाद थी पे इन्हनि उलमा जे कलाम सां इन्हनि उलमा जे गुफ्तगू सां पुट इन्हीं दिल जे अंदर ये ईमान जा सला पैदा थींदा आहिनि या मुर्दा दिल जिंदा थी पवंदी आहे तरबियत इल्म से मिलती उलमा का मिलती ये तो असांजी तरबियत ना है तो हाने का के बुजुर्गन वट आलिमन वट पांजी तरबियत बनाए मता चवे तो मां तो वडो थी वियो बुखारी शरीफ में हजरत उमर से जो कौल
क्या फरमायो तफक्कहू क़ब्ल अन तुसव्वदू। हज़रत उमर तो फरमाए तफक्कहू क़ब्ल अन तुसव्वदू, इल्म पूरो पूरो सिखो, पहिरियां हिन खां त को उहदो मिलेव, पहिरियां हिन खां त सरदारी मिलेव, पहिरियां हिन खां त अॻवानी मिलेव, उहदा त वठी वेंदो, सरदार त बणिजी वेंदो, स्टेजन ते त अची वेंदो, मेंबरनि ते त अची वेंदो। पर हज़रत उमर जा लफ़्ज़ बुखारी जे किताबुल इल्म में लिखिया पिया अथव। तव्हां पाण फरमाओ तफक्कहू क़ब्ल अन तुसव्वदू, ओ वॾे बणजण खां पहिरियां, हाँ वॾे मक़ाम जे अचण खां पहिरियां क़ुरान जे इल्म ते मज़बूती पकड़। हज़रत उमर जा लफ़्ज़ इमाम बुखारी इहे नक़ल करे अॻिते तो इमाम बुखारी चवे, अॻिते तो लफ़्ज़ इमाम बुखारी फरमाए क़ाल अबू अब्दिल्लाह बाद अन तुसव्वदू। ॿुधो उलमाओ, मां पहिरियां पाण खे चई रहियो आहियां क़ाल अबू अब्दिल्लाह बाद अन तुसव्वदू। इमाम बुखारी जी कुन्यत अबू अब्दुल्लाह इमाम बुखारी फरमायो कि हज़रत उमर फरमायो वॾे मक़ाम जे अचण खां पहिरियां क़ुरान जो इल्म सिखो। पर जे पहिरियां मक़ाम ते पहुची चुका हो पर अव्हां खे क़ुरान जो इल्म नथो अचेव त माण्हुनि जी तरबियत कहिड़ी कंदो त बाद अन तुसव्वदू, पर वॾा बणिजी चुका हो, पर तव्हांजो वॾो दुनिया जे अंदरि वॾी तमतरा की अची वया। पर इमाम बुखारी फरमायो अल्लाह जे कुरान जो इल्म मजबूत पकड़, जैसा इंसान जी तरबियत कर। त ही मदरसा छा है, ये तरबियत है इंसान जी तरबियत। इंसान बनबो एक सिर्फ कुरान जे इल्म सां, ते सिर्फ आलिम सालिह सां। दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए। व आखिर दावाना।